चीना सिनेमा के आगाह कयूं खानपुर महर वेझो गोठ रमज़ान लाशारी में 4 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने फोत थी वियल नारी कौसर लाशारी के मुड़स पारां कत्ल करण जो इंकशाफ थियो आहे। अवां खे अपडेट पिया कयूं। औरत कौसर लाशारी जे भाउ गुलाम मुर्तजा जी फरियाद ते खानपुर महर थाने जे मक़तूला जे भाउ जी फरियाद ते मुड़स अब्दुल लतीफ़ ऐं ॾेर अब्दुल्ला लाशारी मथां कत्ल जी FIR दाख़िल कई वई आहे। फरियादी FIR में ॼाणायो आहे त जवाबदार अब्दुल लतीफ़ संदसि भेण खे घरेलू अणबणत तां गले में रसो विझी घुटो ॾियण बैदि कत्ल कयो आहे। चीना सिनेमा के आगाह कयूं पिया। फरियादी FIR में ॼाणायो आहे त जवाबदार अब्दुल लतीफ़ संदन भेण खे घरेलू अणबणत तां गले में रसो विझी घुटो ॾियण बैदि कत्ल कयो आहे। पुलिस FIR में नामज़द मुख्य जवाबदार अब्दुल लतीफ़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आगाह कयूं पिया। खानपुर महर वेझो गोठ रमज़ान लाशारी में 4 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने फोत थी वियल नारी कौसर लाशारी के मुड़स पारां कत्ल करण जो इंकशाफ थियो आहे। औरत कौसर लाशारी जे भाउ गुलाम मुर्तजा जी फरियाद ते खानपुर महर थाने ते मक़तूला जे भाउ जी फरियाद ते मुड़स अब्दुल लतीफ़ ऐं ॾेर अब्दुल्ला लाशारी मथां कत्ल जी FIR दाख़िल कई वई आहे। FIR में नामज़द मुख्य जवाबदार अब्दुल लतीफ़ खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। चीना सिनेमा के आगाह कयूं पिया। औरत कौसर लाशारी जे भाउ गुलाम मुर्तजा जी फरियाद ते खानपुर महर थाने मक़तूला जे भाउ जी फरियाद ते मुड़स अब्दुल लतीफ़ ऐं ॾेर अब्दुल्ला लाशारी मथां कत्ल जी FIR दाख़िल कई आहे। चीना सिनेमा के आगाह कयूं पिया। पुलिस FIR में नामज़द मुख्य जवाबदार अब्दुल लतीफ़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर के ॾियूं पिया अपडेट पिया कयूं। खानपुर महर वेझो गोठ रमज़ान लाशारी में 4 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने फोत थी वियल नारी कौसर लाशारी के मुड़स पारां कत्ल करण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर नवाब मीरानी लाइन ते मौजूद आहे। जी नवाब आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। बिल्कुल खानपुर महर वेझो गोठ रमज़ान लाशारी में 4 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने फोत थी वियल नारी कौसर लाशारी के मुड़स पारां कत्ल करण जो इंकशाफ थियो आहे। भाउ गुलाम मुर्तजा जी फरियाद ते खानपुर महर थाने मक़तूला जी भाउ जी फरियाद ते मुड़स अब्दुल लतीफ़ ऐं ॾेर अब्दुल्ला लाशारी मथां कत्ल जी FIR दाख़िल कई वई आहे। फरियादी FIR में ॼाणायो आहे त जवाबदार अब्दुल लतीफ़ इन जी भेण खे घरेलू अणबणत तां गले में रसो विझी घोटो ॾियण बैदि कत्ल कयो आहे। पुलिस FIR में नामज़द मुख्य जवाबदार मुड़स खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जवाबदार की गिरफ्तारी हिन वक़्त ज़ाहिर न कई। जी ठीक है, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।